डेली ॾिसंदो आहियां इन्हनि सभिनि खे। हाँ अॼु मूंखे थियो कि सुबुह तव्हां मानी वानी खाधी आहे न, हाँ एहसासु थियो त पोइ इन करे आऊं आयो आहियां। खुलियल रोड ते फुटपाथ ते हेतिरा ॾींहं गुज़ारणु वाकई हिकिड़ो ॾुखियो कमु आहे। त हिननि जी रूटीन तव्हां ॾिसिजो, दवाऊं वग़ैरह ही दवाऊं हिते रखियल आहिनि। असां वॾी तयारी करे आया आहियूं, असां हिते वेहंदासीं। ख़ुशि आहियो? वाह छा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? न सही आहे, ज़बरदस्त ज़बरदस्त। हीउ साम्हूं हिकिड़ो महल आहे, मज़बूत हिकिड़ो किलो आहे, हा सिक्योरिटी बि आहे, ऐं उन साम्हूं हिकिड़ी नंढड़ी झुपड़ी आहे। दोस्तो राति जा 11:30 थिया आहिनि। कैंप ते हाणे नौजवाननि जो तादादु वधंदो वञे। तॾो आहे इहो जेको आहे सिंध जे शऊर लाइ आहे। हाणे उन साॻे ई पेपर में पोइ दफ़े उन्हनि मार्कूं ॾिनियूं आहिनि 65 ऐं 64 मार्कूं, हाणे 28 मार्कूं ॾिनियूं आहिनि। हिते वॾो वॾो क्राउड थींदो आहे ऐं अहिड़ी सिचुएशन ठही वेंदी आहे जो माना हिकिड़ो पुरजोश इनकलाबी मंज़र नज़र ईंदो आहे। हितां खां वॾो ममण मची सघे थो। माना निंड कोन थी अचे राति जो कंहिंखे? न निंड कंदासीं त पोइ कंहिं बि केरु संभालींदो। हा हिते हूअं रोड ते कंहिंखे निंड ईंदी। कुझु हमदर्द आहिनि, इन्हनि दोस्तनि लाइ खाइण पीअण जो कुझु सामान वठी आया आहिनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तो। अॼोको विलाग सिंध जे उन्हनि नौजवाननि लाइ ख़ासि आहे जेके मेरिट ते यकीन रखनि था, जेके वरियनि खां हिकिड़ी सरकारी नौकिरी मेरिट ते हासिलु करणु चाहिनि था। दोस्तो तव्हां जहिड़ा मेरिट ते यकीन रखंदड़ सिंध जा ग़रीब नौजवान, हेठि ऐं विचोले तबिके सां तालुक़ु रखंदड़ नौजवान हैदराबाद जी ठंडी सड़क ते गुज़िरियल 2 हफ़्तनि खां हीउ कैंप क़ाइमु करे वेठल आहिनि। हीअ आहे सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी हेड ऑफिस ऐं उन आॾो हीअ नौजवान एहतजाज पिया कनि। एहतजाज छो पिया कनि? हीअ सम्झनि था त संदनि हक़ ते धाड़ो हयो वियो। सख़्तु गर्मी हुजे, शदीद बारिशूं हुजनि या तूफ़ान हुजे, हीअ नौजवान हितां हटण लाइ तयारु न आहिनि। अचो त तव्हांखे हिननि नौजवाननि सां मिलायूं था। हिन वक़्तु रश थोरी घटि आहे, पर शाम खां पोइ रश वधी वञे थी। मुख़्तलिफ़ डेलीगेशन्स अचनि था, सियासी पार्टियुनि जा अॻुवान कारकुन हिननि सां यकजहतीअ जे इज़हार तौरु रोज़ अचनि था। हिननि नौजवाननि सां मिलूं था। पंहिंजे भाउ जो चैनल सब्सक्राइब कयो, उहे दोस्त जेके आहियो तव्हां नवां। हीअ आहे भाउ फरमान अली मलगाणी, MRM तहरीक जो फाउंडर। छा हाल वाला भाउ? साईं ठीकु आहे इरफान। ख़ैर तबियत सही आहे? तव्हांखे भली कर असांजी कैंप। वॾी महिरबानी वॾी महिरबानी। दोस्तो सिंध स्टूडेंट्स एक्शन कमेटी तरफ़ां गुज़िरियल 2 हफ़्तनि खां हीअ एहतजाजी कैंप हलंदड़ आहे। हिननि नौजवाननि जो ॾींहुं राति हिते कीअं थो गुज़रे? ज़ाहिर आहे हैदराबाद जो सभ खां मशहूरु बि आहे, मसरूफ़ रस्तो आहे ऐं फुटपाथ जे मथां हिननि कैंप क़ाइमु कई आहे। हीअ हितां हीअ ॾिसो, हीअ गटर नालो गुज़री रहियो आहे। हिते बदबू बि हूंदी, मच्छर बि हूंदा, गर्मी बि हूंदी। बरसाति में बि तव्हां हिते हुयो? जी इरफान साईं, बरसाति में बि हिते हुआसीं। असांजी जेका कैंप हुई उहा हितां खां बसि 10 मीटर 15 मीटर थोरो अॻियां लॻियल हुई। बारिश जीअं आई त गटरनि जो पाणी उथरी पियो। पोइ असां चयो त बाबा असां घर कोन वेंदासीं। अच्छा, सिर्फ़ु पोज़ीशन चेंज कई, उतां खां खणी करे हिते असां लॻाई आहे। अच्छा, पहिरीं पुठियां हो? हा, पोइ हुते माकोड़ा अची विया, जीत अची विया, इन करे असां हेॾां अची विया। सही आहे। गुज़िरियल 2 हफ़्तनि खां तव्हां हिते वेठल आहियो। लॻो ईअं पिए त थोरो तादादु आहे नौजवाननि जो जिन एहतजाज जी कैंप शुरू कई आहे ऐं 2-3 ॾींहं एहतजाज करे घोड़ शोध करे वापसि हलिया वेंदा। पर 2 हफ़्ता थी विया आहिनि, अञा ताईं तव्हां अटल आहियो। अॻिते छा इरादो आहे? केसि ताईं वेहण जो प्रोग्राम आहे? इरफान साईं, असां हिन मुल्क जी तारीख़ मां वाक़िफ़ आहियूं ऐं असां सम्झूं था, असां पढ़ियो आहे त तारीख़ूं जॾहिं बि हलंदियूं आहिनि त उहो टाइम वठंदियूं आहिनि। असां उहा मुकमल तयारी करे आया आहियूं, जिस्मानी ज़हनी ॿिन्ही पासनि जा तयारु आहियूं। त तारीख़ असांखे जेतिरो टिको टाइम असांजी हली, असां हिते वेठा हूंदासीं। अरे भाउ फरमान, एहतजाजी तहरीक जूं दवाऊं करणु सवलियूं आहिनि, इरादो करणु बि सवलो आहे, ऐलान करणु बि सवला आहिनि, पर एहतजाजी तहरीकुनि खे डिघे अरसे ताईं हलाइणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। तव्हां वटि छा मोटिवेशन आहे त हिन तहरीक खे हेतिरनि सारनि नौजवाननि खे गॾु खणी हलणु, 24 कलाक हिते वेहणो आहे? उन पोयां मोटिवेशन छा आहे तव्हां वटि? नौजवाननि में उत्साह छा आहे? हा, हिन वक़्तु अॼुकल्ह असांजे भर पासे मुल्कनि में बि कोकरोच हले थी पई, पर असां सम्झूं था असां पंहिंजी धरतीअ मां ई मुतासिर आहियूं। असां पंहिंजे शेख हयात मां मुतासिर आहियूं, असां उस्ताद बुखारीअ मां मुतासिर, असां लतीफ़ मां मुतासिर आहियूं, असां शाह सचल सामी मां मुतासिर आहियूं। त बाबा असांजी धरती अहिड़ा माण्हू पैदा कया आहिनि जेके ॻाल्हाईंदा रहिया आहिनि। जीअं उस्ताद बुखारी चयो न, मां ॿियनि वांगी अखियूं ॿूटे सुम्हां, मां ॿियनि वांगी अखियूं ॿूटे सुम्हां, राति जे तारनि खे तड़पाईंदो केरु। मां बि जे मदहोश थी लेटी पवां, मां बि जे मदहोश थी लेटी पवां, पिरह जा पैगाम पहुचाईंदो केरु।
वाह वाह। असां चुप करे वेही रहूं, ही इदारो असांखे नौकरियूं खाए पियो, वारी असांजी, दरियाव असांजो, दरिया में पयल वारी असांजी, मिटी असांजी, फसल असांजा, नौकरियूं बि असांजो। त पोइ असां छा 5 ॾींहंनि में ख़तमु कंदासीं, 10 ॾींहंनि में ख़तमु कंदासीं? ईअं आहे न, असां वॾी तयारी करे आया आहियूं, असां हिते वेहंदासीं। इंशाल्लाह कोशिशि कंदासीं त हिननि जी रूटीन ॾेखारियूं, किथां किथां कहिड़ा कहिड़ा माण्हू अचनि था हिननि सां यकजहती जो इज़हार करणु, हिननि खे उत्साह ॾियणु। ऐं ॿियो खुलियल रोड ते, फुटपाथ ते हेतिरा ॾींहं गुज़ारणु वाक़ई हिकिड़ो ॾुखियो कमु आहे। त हिननि जी रूटीन तव्हां ॾिसिजो, नौजवान कीअं मसइलनि खे मुंहुं ॾियनि था। हिते कैंप ते वेहणु, फ़ोटो सेशन कराइणु, यकजहती जो इज़हार करण लाइ को अचे थो, इहो कमु सवला आहिनि, पर मुसलसल वेहणु ॾाढो ॾुखियो आहे। त इहा सॼी रूटीन तव्हांखे ॾेखारणी आहे। तव्हांजूं महिरबानियूं, तव्हां असांखे पहिरें ॾींहं खां सपोर्ट कयो इरफान साईं। तव्हां स्टोरी पहिरियां बिठाई हुई, उनखां बाद में मामिलो क़ौमी बणिजी वियो आहे। तव्हांजूं महिरबानियूं। महिरबानी वग़ैरह कुझु कोन्हे, सिंध जे मेरिट जो मसइलो आहे, सिंध जे हक़ जो मसइलो आहे। असांजो जेको हाल आहे दोस्तो, तव्हांखे थोरो कैंप विज़िट करायूं था। नई का अहिड़ी जॻह आहे, को बेनक्यूट आहे, फुटपाथ आहे, फुटपाथ ते हिननि जी ज़िंदगी कीअं थी गुज़रे। ग़रीब नौजवान ई ज़रूरु आहिनि, पर सुठनि घरनि सां तालुक़ु रखनि था। हुननि जा वालदेन, हिननि जा घर ॾाढा सुठा आहिनि, तॾहिं त अहिड़ा बासलाहियत नौजवान पैदा थिया आहिनि, तॾहिं त हिननि एतिरी सुठी तालीम हासिलु कई जो मेरिट जे बुनियाद ते हिननि CSS जा इम्तिहान पास कया। पर बदकिस्मती चइजे जो असांजा सिंध जा इदारा जेके मेरिट जूं वॾियूं हामूं हणनि था, उहे हिननि खे क़बूल करण लाइ तयारु न आहिनि। हिननि जो मसइलो छा आहे उहो बि तव्हांखे ॿुधायूं त बुनियादी मसइलो छा आहे। केतिरनि नौजवाननि CC 2024 जे इम्तिहान में हिसो वरितो, केतिरा पास था, हिकिड़ी डिघी कहाणी आहे, उहो तव्हांखे ॿुधाईंदा। फ़िलहालु कयूं था कैंप विज़िट। साउंड सिस्टम वग़ैरह बि माना हाई फाई तव्हां घुराए रखियो आहे। जेको आर्ट आहे, आर्ट फन, त पोइ असां हिते फन बि कंदा आहियूं, ॻाईंदा बि आहियूं। जेके ॻाइणा ईंदा आहिनि उहे बि हिक ॿिए खे उत्साह ॾींदा आहियूं। ज़ाहिर आहे 24 कलाक त असां रुकी तकलीफ़ नथा चई सघूं। केॾे टाइम वरी हिकिड़ो भई लतीफ़ खे ॻाईंदा आहियूं, शेख हयास खे ॻाईंदा आहियूं। त हीअ असांजो सिस्टम आहे। हीअ खंड पती भई आहे, चांहि बिठाई, खंड पती जेको आहे, ठीकु आहे, चांहि जा मवाली अथव नौजवान लॻे। हा, नौजवान हिते वेठा हूंदा आहिनि त चांहि पीअंदा आहियूं। ऐं हीअ सिस्टम आहे। अचो त तव्हांखे मां जनरेटर खजूं वग़ैरह बि रखियूं आहिनि, लॻे थो की हिननि खे ख़ैरपुर मां मोकिलियो। हा, जेके असांखे परे परे खां माण्हू ईंदा आहिनि, मिसाल तौर ते को ख़ैरपुर मां आयो, उहो खजूं खणी ईंदो। अच्छा। हुन ॾींहुं साईं आयो, साईं नेमत खोड़ो साईं, उहो आयो, साईं जो जेके विहाणा आहिनि, डोनेट करे चई बाबा तव्हां राति जो सुम्हो था, हूअं असल में विहाण खां बग़ैर पिया सुम्हूं। वरी साईं नेमत ॾेई वियो, त हुनखां बाद में असां हाणे विहाणे सुम्हंदा। अच्छा दोस्तो, कुझु दवाऊं वग़ैरह ही दवाऊं रखियल आहिनि, त कंहिं नौजवान खे जेकॾहिं का तकलीफ़ पेश अचे थी, बीमार थिए थो। साईं डॉक्टर रोशन चांडियो साहब आहिनि, यंग डॉक्टर्स एसोसिएशन जा सदर आहिनि। ऐं साईं पहिरें ॾींहं खां असां सां हिते मौजूदु आहिनि, रोज़ानो अची वेहंदा आहिनि ड्यूटी खां या जिथां फ्री थी ईंदा आहिनि त पोइ असां गॾु हूंदा आहिनि। उन्हनि फर्स्ट एड जो पूरो सामान असांखे हिते मुहैया कयो आहे। अच्छा, ही बरसाति खां बचण लाइ दोस्तो, ही उहो सामान आहे जंहिं वसीले ही बरसाति खां बचनि था। ख़ुशि आहियो? वाह, छा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? न न, सही आहे, ज़बरदस्त ज़बरदस्त। दोस्तो, सिंध स्टूडेंट्स एक्शन कमेटी जी हिन एहतजाजी कैंप ते सॼी सिंध मां नौजवान हिननि नौजवाननि खे उत्साह ॾियण लाइ, हिननि सां ॿधीअ जो इज़हार करण लाइ ईंदा रहनि था, रोज़ु ईंदा रहनि था। बाबर निज़ामाणी, फुरका निज़ामाणी, राजू खानानी ज़िले बदीन खां आया आहिनि। छो आया आहिनि हिन सां कचहरी कयूं था? बाबर, छा हाल आहे? अल्हम्दुलिल्लाह सर, मालिक जा करम। हा, तव्हां सर ही नौजवाननि जी हौसला अफ़ज़ाई ऐं नौजवाननि खे जज़्ब करण लाइ असीं राजू खानी खां ख़ासि करे हिन कैंप ते आया आहियूं। ऐं असां हिन नौजवाननि खे सलाम पेश था करियूं जेके मुसलसल हिन बुतनि जे साम्हूं बीठा आहिनि। इहे हेॾा महलातूं ठाहियो, हिन कैंप में हुननि तरपालनि जे हेठां हिननि महलातनि जे अॻियां डटा मज़बूत थिया बीठा आहिनि, जंग पिया विढ़नि जेका। इनशाअल्लाह नौजवाननि जी सोभ थींदी हिकिड़े ॾींहुं। वाक़ई दोस्तो, ॾिसो, हीउ साम्हूं हिकिड़ो महल आहे, मज़बूत हिकिड़ो किलो आहे, हा, सिक्योरिटी बि आहे, ऐं उन साम्हूं हिकिड़ी नंढड़ी झुपड़ी आहे। झोपड़ी आहे। हिन झुपड़ी, हिन महल में वेठल हुकुमराननि खे, ऑफिसर्स खे केतिरो परेशान कयो आहे, नाहे कयो। पहिरियों गैर सरकारी गैर हतमी नतीजो कहिड़ो निकितो आहे उहो बि तव्हांखे ॿुधाईंदा, ॿुधाईंदो दोस्तनि खे। थोरो असांजे कैंप जो थोरो माहौल पहिरीं ॾेखारियो। दोस्तो, सिंध जो सीनियर साफ़ी आहे इक़बाल मल्हा साहिबु साण सां कचहरी कयूं था। साईं पाण एके जे इज़हार लाइ हिन कैंप ते पहुतो आहे। साईं, 2 हफ़्तनि खां हिन नौजवाननि जी कैंप हले पई, तव्हां छा था ॾिसो, हिन जो छा सोल्यूशन निकिरणु घुरिजे? ऐं नौजवाननि कुझु प्रेशर पैदा कयो आहे हुकुमराननि ते, हिननि ऑफिसरनि ते, त जीअं हिननि जी मुतालबे खे संजीदगी सां वठनि? ही लतीफ़ जे सुरनि ऐं सिंध जा वारस हिते वेठा आहिनि। ऐं आउं सम्झां थो
त हिननि खे इग्नोर करणु सिंध जे मुस्तक़बिल खे इग्नोर करणु आहे। हिननि खे न ॿुधणु सिंध जे मुस्तक़बिल खे न ॿुधणु आहे। हीअ अंदाज़ो ई हिननि खे न आहे त लखनि ऐं किरोड़नि जे तइदाद में हीअ जेका बेरोज़गारी थिए पई, जेकॾहिं मेरिट न हली सिंध में त हिकिड़ी बग़ावत जनम वठंदी, हिकिड़ो इनकलाब जनम वठंदो ऐं अहिड़ी तहरीक उभरी उथंदी जंहिंखे मुंहुं न ॾेई सघंदा। तंहिंजे करे बिना देरि सिंध जे वॾे वज़ीर खे पाण मुदाख़लत करे ऐं कैम्प ते पहुचणु घुरिजे ऐं हिकिड़ी अहिड़ी बाएतमाद कमीशन जोड़णु घुरिजे जिन ते हिननि जो एतबार हुजे, सिंध जो एतबार हुजे। हिननि जे मुतालबनि जे मञण खां सवाइ अॻिते मूंखे रस्तो नज़र नथो अचे। दोस्तों, इहा हक़ीक़त आहे। जॾहिं मूं पहिरीं स्टोरी ठाही तॾहिं असांखे न पियो लॻो त हिननि जी जेका तहरीक आहे माण्हू ते घटि पिया नज़र अचनि, पर सॼी सिंध जूं नज़रूं हिन कैम्प ते आहिनि। सॼी सिंध जा माण्हू चाहिनि था त ही नौजवान मायूस हितां न मोटनि। तंहिंजे करे वाक़ई सिंध जे वॾे वज़ीर खे सोचणु घुरिजे। जेकॾहिं हीअ अॼु थोरा आहिनि त हीअ तइदादु वधी बि सघे थो। नौजवाननि में मायूसी न पखेड़ियो, नौजवाननि खे उत्साह ॾियो। ऐं ॿी ॻाल्हि त हीअ छा पिया घुरनि, हीअ मेरिट पिया घुरनि न। ऐं हुकुमरान बि मेरिट जूं दावाऊं कनि था न। हीअ इदारो जुड़ियो ई इन करे आहे त जीअं मेरिट थी सघे। छा हुकुमरान सिंध जे नौजवाननि खे मायूस करणु चाहींदा, के ॿिए रस्ते ते लाहिणु चाहींदा, को ॿियो दग ॾेखारणु चाहींदा? ज़ाहिर आहे जॾहिं हिकु ग़रीब जो ॿारु सख़्तु महिनत करे, उनजा वालदेन महिनत कनि। दोस्तों, 9:15 थिया आहिनि राति जा। ठंडी सड़क ते नौजवाननि जे हिन कैम्प ते तव्हां ॾिसी सघो था, नौजवान नारा हणनि पिया, वॾो जोश ऐं ख़ुरोश आहे। दोस्तों, राति जा 10 थिया आहिनि ऐं हिननि जी कैम्प जारी आहे। नारेबाज़ी थिए थी, मुख़्तलिफ़ क़ौमी गीत, मुख़्तलिफ़ इनक़िलाबी गीतनि ते पुरजोशी नारा हणनि था, वरी थोरी देरि लाइ ख़ामोश थी वञे। हिन वक़्तु राति जा थिया आहिनि 10। दोस्तों, राति जा 11:30 थिया आहिनि। कैम्प ते हाणे हिन नौजवाननि जो तादादु वधंदो वञे। जीअं जीअं राति अॻिते वधे पई, हिननि जो तादादु वधे पियो। हाणे आउं ॻाल्हि ॿोल कंदुसि सिंध स्टूडेंट्स एक्शन कमेटी जो अॻुवाण आहे ज़बीउल्लाह मस्तोई। साणसि ॻाल्हि ॿोल कयूं था त हीअ एक्शन कमेटी कॾहिं ठही। अक्सर माण्हुनि खे ख़बर आहे त हिन तहरीक जो मक़सदु छा आहे, पर भाउ ज़बीउल्लाह तव्हां ॿुधायो जिन माण्हुनि खे ख़बर न आहे त तहरीक शुरू करण जो सबबु छा हो ऐं मक़सदु छा आहे, मुतालबा तव्हांजा छा आहिनि? सर, पहिरीं त मां तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां जो असांजी तव्हां हिन कैम्प ते आया। ऐं तहरीक जेका आहे असांजी सिंध स्टूडेंट एक्शन कमेटी जेका आहे असांजी इहा जॾहिं फेडरल कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट जेको ऑर्डर ॾिनो, जेके असांजा जेके रीचेकिंग जा ऑर्डर्स हुया हाई कोर्ट जा, जॾहिं रद्द कया विया, उन खां पोइ असांजी हिकिड़ी जदोजहद जेका हुई जारी हुई, जेका असां 6 महीने खां कंदा पिया अचूं। त उन खां पोइ ई असां हिकिड़ी तहरीक जनम ॾिनीसीं, सिंध स्टूडेंट एक्शन कमेटी। हिकिड़े शागिर्दनि जो हिकिड़ो मिलियल जुलियल हिकिड़ो प्लेटफॉर्म ठाहियोसीं, जेको पूरी सिंध मां हिकु थी करे आवाज़ बुलंद कयूं ऐं जेके हिन SPC जी करप्ट माफ़िया ख़िलाफ़ु असां ॻाल्हायूं। त 24 तारीख़ ते असांजो एहतजाज हुयो। 24 तारीख़ खां पोइ मुसलसल अॼु असांखे 11 ॾींहं असांजो ख़तमु थिए, 12 ॾींहं शुरू थियण वारो आहे। त असां मुसलसल हिन कैम्प ते असांजा मुतालबा बि जेके हुया वाज़े ज़ाहिर आहिनि, जेके सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी जेको हिन करप्ट निज़ाम ऐं करप्ट माफ़िया ख़िलाफ़ु आहिनि जेके, ऐं जेको हुननि असांजे सिंध सां ज़ुल्म कयो आहे, सिंध जे बचड़नि उन ग़रीब माण्हुनि सां, उन्हनि हारियुनि सां। त हीअ जेको कैम्प आहे या हीअ जेको तॾो आहे, इहो जेको आहे सिंध जे शऊर लाइ आहे। जेको सिंध पब्लिक सर्विस कमीशन ऐं उनजा बेनिफिशरीज़ जेके असांजे ऑर्डर खे चैलेंज कराया आहिनि FCC खां, त इन्हनि इहो सोचियो हुयो त सिंध जो शऊर जेको आहे हाणे काॾे वेंदो FCC खां मथे, फेडरल कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट जे ऑर्डर खां पोइ। असां अदालतनि ते पहुतासीं, असांखे यकीन हो त उतां असांखे इंसाफ़ मिलंदो, पर जॾहिं अदालतनि मां असांखे नाउमीदी मिली त असां इहो सम्झी वियासीं त हाणे असांखे इंसाफ़ अवाम खां मिलंदो, पब्लिक अकाउंटेबिलिटी कंदी।
त हीउ कैंप जेको आहे पूरी सिंध खे ज़ाहिर करे पियो, सिंध जे शऊर खे ज़ाहिर पियो, ऐं उन्हनि जी ही असांखे पैगाम ॾिए पियो त सिंध में जेको हाणे जेका आवाम गॾु तव्हां पंहिंजी क्वालिफिकेशन ॿुधायो ऐं ॿियो तव्हां CC 2024 जे इम्तिहान में वेठो उनजो तव्हांजो रिज़ल्ट छा आयो? सर मां पाण सिविल इंजीनियर आहियां, 2019 खां CC जी तयारी कयां थो ऐं मुंहिंजो 3 खां 4 चकर मुंहिंजा CC इंजीनियरिंग कैडर जा रिटन एग्ज़ाम क्वालिफाई थिया। अच्छा, हाणे बि हिकु रिज़ल्ट आई, उन में मूंखे अनलोकेट कयनि, उनखां पोयां बि अनलोकेट कयनि, उनखां पोयां बि अनलोकेट कयनि। उन खां पोइ छा थियो इंटरव्यूज़ में? इंटरव्यू में सर इंटरव्यू में ईअं हूंदो आहे त इंटरव्यू जेको कंदा आहिनि ही उन में जस्ट तव्हांखे फेल करे छॾींदा आहिनि या जस्ट पासिंग मार्क्स ॾेई करे तव्हांखे अलोकेशन न आहिनि ॾींदा ऐं तव्हांखे हुते अनलोकेशन ॾेई करे तव्हांखे ज़ाहिर कंदा तव्हांजी अलोकेशन नथी छो तव्हां इंटरव्यू पास न करे सघिया। हाणे हिननि जो तरीक़ेकार वारदात अहिड़ो हूंदो आहे जो ही इंटरव्यू में तव्हां मार्क्स त सुठियूं खणी वेंदा आहियो तव्हां रिटन में, पर इंटरव्यू में ही पंहिंजी तरीक़ा वारदात हूंदो आहे त इंटरव्यू में हुनखे पोइ करे छॾींदा आहिनि। हिते ॿिया काफ़ी दोस्त वेठल आहिनि हिन सिंध स्टूडेंट्स एक्शन कमेटी जा अॻुवान आहिनि जेके हिन एहतिजाजी कैंप खे हलाइनि पिया, उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। कुझु साथ वेठा आहिनि, ख़ासि तौर भाउ नेमत खोड़ो साहब वेठो आहे, उन सां बि कचहरी कयूं था, कुझु ॿियनि दोस्तनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। अदा तव्हां पंहिंजो तारीफ़ करायो, किथे हैदराबाद जा आहियो या ॿाहिरां आहियो किथां? साईं मुंहिंजो नालो आहे, थोरो ज़ोर सां ॻाल्हाइणो पवंदो। मुंहिंजो नालो आहे उमैर अब्दुल्ला ख्वावट, ऐं लाड़काणे जे नंढड़े ॻोठ वारे खां तालुक़ रखां पियो। मां लाड़काणे खां हिते आयो आहियां। ही कैंप जा स्टूडेंट एक्शन कमेटी जा असां अॻुवान आहियूं, हुनजा मेंबर्स आहियूं जेका कोर कमेटी आहे पंहिंजी। हाणे असां जॾहिं ही तहरीक जी शुरूआत कई, बेसिकली ही जेका आहे SPSC जो जेको कारो धंधो आहे उन जे ख़िलाफ़ु असां उथियासीं। असां पाण कंहिं हिकु साल जे इम्तिहान जे ख़िलाफ़ु या पोयां माज़ी में जेके इम्तिहान थींदा रहिया आहिनि सभिनी जे ख़िलाफ़ु तव्हां तहरीक हलायो था? असल में असांजो जेको बिल्डिंग ब्लॉक हुयो उहो CC 24 हुयो, कंबाइंड कॉम्पिटेटिव एग्ज़ाम 2024 जो इम्तिहान ॾिनोसीं। मां पाण हुनजो विक्टिम आहियां। जनरल साइंस एंड एबिलिटी में उन्हनि 28 मार्कूं ॾेई करे हिकिड़े सब्जेक्ट में फेल कयो, जॾहिं त CC 23 में बसि तव्हां फेल हिकिड़ो त कोन थींदो, हज़ारे ॿिया बि हूंदा, उहे सभु हाणे एहतिजाज बि कनि। साईं ॾिसो सभु अचनि उहे एहतिजाज कनि, पर उन्हनि जो रिकॉर्ड ॾिसिजे। असांजो इंजीनियरिंग बैकग्राउंड आहे, इन साॻे इदारे में असां इंजीनियरिंग वारे केडर में पब्लिक हेल्थ में वर्क्स एंड सर्विस में पूरी सिंध में 4थी पोजीशन खई आहे। जनरल साइंस एंड एबिलिटी मां नाज़रीन खे ॿुधाईंदो हलां त उहो इंजीनियरिंग कोर सब्जेक्ट हूंदो आहे मैथमेटिक्स, जंहिंमें CSS में रिज़ल्ट ॾिठी वञे त उहो सब्जेक्ट 60+ मार्कूं आहिनि मौजूदु। इन CC 23 में मां क्वालिफायर आहियां, उन में अनएलोकेट थियो आहियां। हाणे उन साॻे ई पेपर में पोइ दफ़े उन्हनि मार्कूं ॾिनियूं आहिनि 65 ऐं 64 मार्कूं, हाणे 28 मार्कूं ॾिनियूं आहिनि। उन पोएं साल खां ही पेपर बहितर हुयो, उन खां वधीक सवलो हुयो बनिस्बत, छो जो तालीम जे हिसाब सां कई। हाणे मसइलो मुंहिंजो न आहे हिकिड़ी आवाम जो, मतिलबु असां कैंडिडेट्स विक्टिम जो मसइलो न आहे। ही मसइलो जेको आहे उहो हिन वसीम राजपूत जी जेका बि टेन्योर आहे 5 साल जो, उन में जेके बि टाउन अफसर, मेडिकल अफसर, म्यूनिसिपल अफसर, ही जेके बि हिननि जेको आहे सो भर्तियूं कयूं आहिनि उहे गैर शफ़ाफ़ी तरीक़े सां कयूं आहिनि। असांजो मुतालबो सिर्फ़ु CC 24 खां शुरूआत थी आहे। को इंजीनियरिंग केडर वारा साथी असां सां मिली विया, मेडिकल ऑफिसर जा विक्टिम्स असां सां मिली विया, लेक्चरर हज़रात सब्जेक्ट स्पेशलिस्ट वारा मिली विया। हाणे असां हिननि जे ख़िलाफ़ु आहियूं त मेरिट खे जेको हिन इदारे में सिंध पब्लिक सर्विस कमीशन में मेरिट खे बहाल कयो वञे, छो जो हाणे ही जेका असां एतिरी जदोजहद अॻिते हली वई आहे त इन में जेके दोस्त आहिनि उहे मुख़्तलिफ़ इम्तिहाननि जा विक्टिम्स उहे असां सां गॾु अचनि था, ॿुधाइनि था पंहिंजा केस। असां वटि केस स्टडीज़ ठही वियूं आहिनि। हिन निज़ाम जी जेका करप्शन आहे, हिन SPSC जी जेका करप्शन आहे, ऑन रिकॉर्ड एतिरो होमवर्क करे चुका आहियूं। असां वटि सॼा फैक्ट्स एंड फिगर्स मौजूदु आहिनि। हिननि ज़ालिमनि मन केॾा नौजवाननि जा ख़्वाब खपाया आहिनि, केतिरनि नौजवाननि जूं जेके ड्रीम्स आहिनि, उन्हनि जे जेको करियर आहे उनजो क़त्लेआम कयो आहे। दोस्तों असां बार बार कोशिशि कंदा रहिया आहियूं त हीउ जेको मसइलो आहे, नौजवान प्रोटेस्ट कनि पिया, ख़ासि तौर CC 2024 जे नतीजनि जे ख़िलाफ़ु 11,000 उमेदवारनि हिसो वरितो, पास थिया सिर्फ़ु 70। हिननि एहतिजाजी नौजवाननि जे मौक़िफ़ मुताबिक़ उहे सभु उन्हनि जो बैकग्राउंड माना बाअसर आहे। अॻिते वधूं था, कुझु ॿियनि दोस्तनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था, उहे छा था चवनि। दोस्तों उमरकोट जो ही नौजवान आहे, वजाहत हिंगोर जो हुनजो नालो आहे, स्टूडेंट्स एक्शन कमेटी जो अॻुवान बि आहे।
ऐं SPSC जो मुतासिर बि आहे। तव्हां कहिड़े इम्तिहान में ठहो? साईं गॾियल चटाभेटी जे इम्तिहान 2024 में आउं वेठो हुयुसि ऐं जीअं सिंध जा हज़ारे लखे नौजवान जेके आहिनि सिंध पब्लिक सर्विस कमीशन जा मुतासिर आहिनि, त मुंहिंजो तारीफ़ बुनियादी तौर ते इहो आहे त आउं सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे मुतासिरनि में शामिल 2024 जा छा रिज़ल्ट हो तव्हांजो? मुंहिंजा 2 पेपर फेल कया विया 443 मार्कुनि में। हूअं तव्हांजी क्वालिफिकेशन छा आहे? मुंहिंजी क्वालिफिकेशन इहा आहे त मूं मादर इल्मी सिंध यूनिवर्सिटी मां अंग्रेज़ी अदब में BS कई। अच्छा, तव्हां CSS में बि अटेम्प्ट कयो आहे? जी हा, मूं CSS 2025 में आउं वेठो हुयुसि जंहिंमें मुंहिंजा सभु पेपर पास हुया इस्लामियत खां सवाइ। सभई पेपर? जी इस्लामियत खां सवाइ। जी। ऐं उहे साॻिया पेपर हिते उन्हनि जो छा रिज़ल्ट हो? जिन में CSS में 55 मार्कूं हुयूं, करंट अफेयर ऐं पाकिस्तान अफेयर्स में उहो हिते फेल आहे। अच्छा, CSS में पास? जी हा, CSS में। जीअं दोस्तो असांजे स्टोरी जो टाइटल हो CSS में पास SPSC में फेल। हीअ बि उन्हनि मुतासिरनि मां हिकु मुतासिर नौजवान आहे। इहो ॿुधायो, तव्हां उमरकोट खां आया आहियो, भाउ लाड़काणे खां, किथां किथां जा हिते नौजवान वेठल आहिनि? ॾिसो, सिंध पब्लिक सर्विस कमीशन हिकिड़ो आइनी तौर ते हिकिड़ो उहो इदारो आहे जंहिंखे प्रोवेंशनल ब्यूरोक्रेसी रिक्रूटमेंट जो इदारो आहे, त उन में समूरी सिंध जा ॿार वेहनि था, लाड़ जे खिते जा, उत्तर जे खिते जा, विचोले जा, हैदराबाद जा, कराची जा, सिंध जे समूरनि ज़िलनि जा ॿार रहनि था। त हीअ जेके मुतासिर दोस्त आहिनि उन्हनि में बि सिंध जे समूरनि ज़िलनि जा ॿार वेठल आहिनि। त आउं सम्झां थो त हीअ असांजी सॼी सिंध जो गॾियल आवाज़ आहे सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे ख़िलाफ़ु। जेको हीअ धरणो लॻा, जेके एहतजाज लॻा, हीअ एहतजाज जेकी कैंप आहे उन में बि तव्हांखे लाड़काणे जा ॿार बि मिलंदा, थरपारकर जा ॿार बि मिलंदा, सांगड़ जा बि मिलंदा, बदीन जा बि मिलंदा, कराची जा मिलंदा, माना सॼी सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि जा ॿार जेके आहिनि उहे हिते मौजूदु आहिनि। सिंध जो माशाल्लाह शींह साहब बि आहे, नेमत खोड़ो साहब, केरु न सुञाणे, तारीफ़ कराइण जी ज़रूरत न आहे। नेमत साहब रोज़ अचे थो हिते, केतिरो वक़्तु पए थो, कचहरी कयूं था, ऐं हिन तहरीक जो सॼी सिंध में केतिरो असरु पियो आहे, हुकूमत ते केतिरो असरु पियो आहे, साईं जो तज़ियो पुछंदासीं। नेमत साहब, छा रुटीन आहे? ॿुधो आहे रोज़ अचो था तव्हां हिते? हा वाह इरफान, महिरबानी। रोज़ हिन कैंप खे अॼु 11हों ॾींहुं आहे ऐं मूंखे तक़रीबन 8 ॾींहं थी विया आहिनि त मां रोज़ अचां थो। ऐं कल्ह मूं पंहिंजे तक़रीर में बि चयो त हाणे हिते अचणु असांजे लाइ माना ॼण त इबादत ऐं सवाब जो कमु बणिजी वियो आहे, ऐं जेकॾहिं नथा अचूं त गुनाहगार फील कयूं था पंहिंजो पाण खे। इहा मुंहिंजी ॻाल्हि मज़हबी नुक़्ते निगाह खां न आहे, पर हिकिड़ो काज़, तमामु वॾो काज़, ऐं आवाम जे मफ़ादनि वटां ख़ासि तौर ते असांजा नौजवान जेके आहिनि, मौजूदा नस्ल ऐं ईंदड़ नस्ल, उन्हनि जे हक़नि ते जेको धाड़ो हयो पियो वञे, तमामु वॾियूं ज़बरदस्त नौकरियूं उहे नाअहल माण्हुनि खे, चोरनि खे ऐं पैसे वारनि खे, मालदारनि खे, जागीरदारनि खे, उन्हनि जे औलाद खे ॾिनियूं थियूं वञनि, या करप्ट जेके अनासर आहिनि उन्हनि जे औलाद खे ॾिनियूं थियूं वञनि, ऐं अहल नौजवान जेके आहिनि उहे महरूम रहिजी था वञनि। त उन्हनि जे मेरिट जे लताड़ ख़िलाफ़ु, मेरिट जे संगीन लताड़ ख़िलाफ़ु, बदतरीन लताड़ ख़िलाफ़ु नौजवाननि जेका इहा तहरीक शुरू कई आहे, इहा यकीनन 5 साल अॻु में जेको हालतूं हुयूं, 10 साल अॻु में जेके हालतूं हुयूं, 15 साल अॻु में जेके हालतूं हुयूं, 20 साल अॻु में, माना ॾींहुं ब ॾींहुं जेकी आहे मेरिट जी लताड़ ऐं नाइंसाफ़ी उहा वधंदी थी वञे, संगीन थींदी थी वञे। हाणे हिननि लाइ उहा सिचुएशन नाक़ाबिले हुई त असां सभिनी लाइ, पर हिननि लाइ बि नाक़ाबिले बर्दाश्त हुई त हिननि एहतजाज शुरू कयो ऐं पोइ असां शरीक थियासीं, छो त हीउ हिकिड़ो तमामु अहम कमु आहे। जेकॾहिं इरफान भाउ हिकिड़ो मिसाल तौरु हिकिड़ो हिते लेक्चरनि जूं लेक्चरर्स जेके आहिनि 17 जूं उहे जायूं खपनि थियूं, सब्जेक्ट स्पेशलिस्ट उहे जायूं खपनि थियूं, विकिरो कनि था, TMO ऐं CMO जूं जायूं खपनि थियूं, मेडिकल ऑफिसरनि जूं जायूं खपनि थियूं, SC मुख़्तियारकार इन्हनि जूं जायूं खपनि थियूं, ऐं पंहिंजो इंजीनियर रोड्स जा, इरीगेशन जा, उन्हनि जूं जायूं विकिरो थियनि थियूं। 25 लख, अच्छा ASI नंढा सूबेदार जेके आहिनि उन्हनि जूं जायूं विकिरो थियनि थियूं। 25 लख 50 लख त हाणे का ॻाल्हि ई कोन्हे, हाणे करोड़, 2 करोड़, 2.5 करोड़, 3 करोड़ जूं DSP जूं जायूं विकिरो थियूं। त मुंहिंजी हिकिड़ी नंढी ॻाल्हि मां चवां थो त भई जेकॾहिं तव्हां 60 लख वठी हिकिड़ो ASI भर्ती कंदो त उहो सुभाणे रोड ते चेकिंग कंदो या स्नैचिंग कंदो, रिकवरी कंदो ऐं पुरूं कंदो। तव्हांजे थियनि जीअं ॾुआरी कंदा आहिनि हिते थधी सड़क ते, तव्हां पाण साफ़ ई आहियो, केतिरा ई भेरा तव्हां ॿुधो हूंदो त के फोरू जेके आहिनि औरतुनि खां पर्स खसे विया, कंहिं फोरू जेको आहे फैमिली खे यरगमाल बणाए औरतुनि जा वाला लाइ वरिता, त सुभाणे इहे ASI बि उहो कमु कंदा। अच्छा, मेडिकल ऑफिसर जेके पैसा ॾेई ईंदा उहे कहिड़ो इलाजु कंदा माण्हुनि जो, ऐं TMOs ऐं CMOs ईंदा जेकी, त पोइ इहा अहिड़ी हालत हूंदी हैदराबाद जामशेद कोटड़ी। अच्छा नेमत साहब, इहो मूंखे ॿुधाइजो, तव्हां माशाल्लाह सॼी सिंध में वञो था, वॾियुनि तहरीकुनि जो हिसो बि रहिया आहियो, कवर बि कयो था, हिते ताईं नौजवाननि जो तइदादु ॾिठो वञे त घटि आहे, इम्पैक्ट इहो थो वञे त घटि आहे, पर सॼी सिंध में हिन तहरीक जो सिंध जे माण्हुनि ते कहिड़ो असरु पियो आहे ऐं हुकुमराननि ते हिन तहरीक जो कहिड़ो असरु पियो आहे? इरफान भाउ, तमामु हिकिड़ो सुठो सुवालु, पर सची ॻाल्हि इहा आहे त
हिकिड़ो माण्हू बि लख थिए थो जेकॾहिं उहो सच चए थो। हिते वॾो वॾो क्राउड थींदो आहे ऐं अहिड़ी सिचुएशन ठही वेंदी आहे जो माना हिकिड़ो पुरजोश इनक़िलाबी मंज़र नज़र ईंदो आहे। बाक़ी ॿी इहो दोस्त पुछनि था मूंखां इलाही त भई इन जो असरु कहिड़ो पियो थिए। हीअ तमामु हिकिड़ी ज़ोराइती, वज़नाइती, काराइती, लाभाइती ऐं फलदायक तहरीक आहे। मिसाल तौरु तव्हांजा मुंहिंजा 50,000 रहियल हुजनि या तव्हांजा मूंॾा 50,000 रहियल हुजनि, तव्हां अची मुंहिंजे दर ते बीहो ऐं गौर कयो या आउं तव्हांजे दर ते बीह अची गौर कयां त तव्हांखे परेशानी थींदी या न थींदी? बिल्कुलु। त हीअ जो 11 ॾींहंनि खां हिते नौजवान वेठा आहिनि, उहिदनि ते जेके वेठा आहिनि, उन्हनि ते हीउ हेॾो प्रेशर डेवलप थिए पियो ऐं हिननि जे अंदरि बि जहिड़ो शुरू थी चुको आहे। तव्हां मीडिया में इहो ॿुधो हूंदो त भई जेके परमानेंट मुलाज़िम आहिनि न, उहे चवनि था त चेयरमैन त अचनि था, मेंबर बि अचनि था, उहे करप्शन कयो, नौकरियूं खपायो, हलिया था वञनि, गारियूं ऐं लानतूं असां था खाऊं। त हिन तहरीक जो मथे हुकूमती ऐवाननि ताईं बि असरु वञे थो। क़ौम में जेको आहे न इरफान भाउ, मजमूई तौर ते लखे किरोड़े माण्हुनि में हिन जो, लखे माण्हुनि में, किरोड़े चलो मां नथो चवां, लखे माण्हुनि ते हिन जो असरु मौजूदु आहे। ऐं असां सां माण्हू रोज़ु अलाए केतिरा राब्तो कनि था, पहुची नथा सघनि या पंहिंजे तरीक़े सां उहे शरीक थियणु चाहिनि था। त ॾिसो हिते हिन सिस्टम में चेंज या नतीजा, वॾा नतीजा वठणु, उहो त 78 सालनि खां 80 सालनि खां असां रड़ियूं कंदा पिया अचूं न, त भई ज़ुल्म आहे, ॾाढ आहे, जबर आहे, इस्तहसाल आहे, फुलुट आहे, करप्शन आहे, क्राइम आहे। ऐं असां 25-30 साल थी विया त असां, बल्कि बांग्लादेश ठहियो जॾहिं, पाकिस्तान ठहियो 14 अगस्त 1947 ते, 24 सालनि खां पोइ पाकिस्तान त टुटी वियो। बांग्लादेश ठहियो 16 डिसंबर 1971 ते, त असां त तॾहिं ई चयो त सिस्टम कोलेप्स करे वियो आहे, मुल्क ड्रही वियो, माना सिस्टम कोलेप्स करे वियो आहे न। हीअ हाणे पिया चवनि त कोलेप्स करे वियो आहे। त तहरीकूं जेके नतीजा ॾींदियूं आहिनि उहे एतिरो जल्दी न ॾींदियूं आहिनि, पर फौरी तौर ते असांखे नतीजो इहो बि मिले त नौजवाननि में उमेदु पैदा थी आहे ऐं मजमूई तौर ते अवाम में, क़ौम में उमेदु पैदा थी आहे त मेरिट जी जेकी लताड़ कनि पिया उन्हनि खे ज़रूरु लगाम लॻंदो ऐं हीअ नौजवान ई लगाम ॾींदा। वॾी महिरबानी अहमद साहिबु, तव्हांजी ॻाल्हि खे अॻिते वधायां थो। इहो साॻियो सवाल जो ॿियो हिसो बा कबीर बि लॻां पुछंदुसि। ॾाढो सुठो माशाल्लाह लिखे थो, सुठो ॻाल्हाए थो, सिंध जे नौजवाननि जी नुमाइंदगी करे थो, 24 कलाक हिते ई रहो था। अच्छा सवेर जी मूं चयो त तव्हां जहिड़ा दोस्त सिंध जे नौजवाननि जी नुमाइंदगी कनि था, हीअ तहरीक हले पई, मतिलबु तहरीक ईअं सम्झो त एहतिजाजी कैंप त 11 ॾींहंनि खां शुरू थी आहे, पर सोशल मीडिया ऐं मीडिया ते हिननि रड़ियूं जेके आहिनि 2-3 महीननि खां शुरू कयूं। ख़ासि तौरु हिनखे प्रमोशन त ठीकु ठाक मिलियो आहे सोशल मीडिया ते, मीडिया ते। हाणे घणा माण्हू मतिलबु हिकिड़ी छा चवणु घुरिजे, अजाई उमेद वाह, भारत में जेका तहरीक शुरू थी काकरोच जनता पार्टी जी ऐं हुनजा नतीजा सभिनी जे साम्हूं आहिनि, त भला उन पैमाने ते न, पर अहिड़ी का वॾी तहरीक सिंध में बि शुरू थी सघे थी ऐं हुनजी हितां शुरूआत थी? बिल्कुलु थी सघे थी, छाकाणि त जेके बि वॾा इनकलाब ईंदा आहिनि या समाज जे अंदरि वॾियूं जेके तब्दीलियूं ईंदियूं आहिनि उन्हनि जी शुरूआति थोरा माण्हू ई कंदा आहिनि ऐं उहा तहरीक शुरूआती मरहले में नंढड़ी हूंदी आहे। भारत जे अंदरि, श्रीलंका जे अंदरि, बांग्लादेश जे अंदरि जेका असां हिकिड़ी वॾी नौजवान जे अंदरि क्रोध ऐं कावड़ ॾिठीसीं, उनजे पोयां हिकिड़ा वॾा मुहर्रिक हुया ऐं उन्हनि जी जेका एजिटेशन जेका ॿाहिरि अची सॼी दुनिया जे अॻियां जलवा अफ़रोज़ थी, उहा पुराणी हुई, उहा यकदमि ई न आई हुई। ईअं ई सिंध जे अंदरि मुसलसिल हुकुमराननि जे तरफ़ां, हमले आवरनि जे तरफ़ां हिकिड़ी ख़राबु हुकुमरानी रही आहे। चोरियूं, फुरलुट, मारा, इस्तेसाल, हर क़िस्म जो ज़ुल्म, जबर, ॾाढ कंदा रहिया आहिनि। त जॾहिं हुकुमरान तबिको मुसलसिल पूरे तवाम ते, मज़लूम क़ौमनि ते, उन्हनि जे शागिर्दनि ते, उन्हनि जे औरतुनि ते मुसलसिल ज़ुल्म कंदो रहंदो, जबर कंदो रहंदो, ॾाढ कंदो रहंदो, उन्हनि सां विढ़ंदो रहंदो, उन्हनि जे समूरनि हक़नि खे सबोताज कंदो रहंदो, त पोइ उन्हनि जी जेको सब्र आहे उहो लबरेज़ थींदो। हीउ उनजो हिकिड़ो इज़हार आहे शागिर्दनि जो। हीउ पहिरीं मरहलो आहे। अॻे में बि सिंध जे अंदरि मज़ाहिमत रही आहे। 4 मार्च जो तव्हां वाक़ियो ॾिसो, उन में शागिर्द विढ़िया आहिनि, वञी उन सिंध बहसियत हर तहरीक में सिंध जो नौजवान आयो आहे। सिंध बहसियत क़ौमी हैसियत सां जिते विढ़ी आहे, शागिर्दनि जी अॻुवाणी कई, उन में गॾु रहिया आहिनि। हीअ जेको सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे अंदरि जेका करप्शन आहे, मेरिटी लताड़ आहे या अग्रब पर्व जे ख़िलाफ़ जेके शागिर्द वेठा आहिनि, हितां खां वॾो ममण मची सघे थो, वॾो इनकलाब अची सघे थो। फ़िलहालु छा पियो थिए, फ़िलहालु सोसाइटी खे असीं मोबिलाइज़ पिया करियूं, सोसाइटी खे पॉलिटिसाइज़ पिया करियूं, समाज सियासी थिए पियो ऐं उहे समूरा शागिर्द जेके इन्हनि इदारनि जे हथां ऐं ख़राबु हुकुमरान जे हथां जेके ज़ख़्मी थियल आहिनि, जिन ते मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ज़ुल्म में जबर थींदो रहियो आहे या जिन जे अंदरि कावड़ ऐं क्रोध मौजूदु आहे, उहे समूरा असां सां जुड़नि पिया। हिते रोज़ जे बुनियाद ते अलाए केतिरा नौजवान, कल्ह हिते घोटकी खां नौजवान पहुता हुआ, अॼु टंडो बागो खां हिते नौजवान पहुता हुआ, त उहे समूरा शागिर्द हिते अचनि पिया ऐं सॼी सिंध
ऐं ईअं खणी चइजे त हिन वक़्तु सॼी सिंध जूं नज़रूं हिन कैंप ते आहिनि, छाकाणि सॼी सिंध सम्झे थी त इहे जेके शागिर्द आहिनि हिननि जा इरादा अटल आहिनि, जज़्बा जवान आहिनि ऐं हीअ वॾो कुझु करे सघनि था। ऐं हितां जेके शागिर्द वेठा आहिनि उहो बि ईअं ई सम्झनि था त पहिरीं मरहले में असीं हिते वेठा आहियूं, असीं पुरअमन जदोजहद जो हर तरीक़ो इख़्तियार करे सघूं था। हुकुमरान छा कंदा आहिनि, चइनि क़िस्मनि जा को बि आवाम को बि माण्हू जॾहिं मथे उथंदो आहे, कोशिशि कंदो आहे, रोड रस्ता ब्लॉक कंदो आहे या हुकुमरान सां वादो टुकाईंदो आहे, त हुकुमरान तबिको नफ़्सियात खे इस्तेमालु कंदे चइनि क़िस्मनि जूं हुकूमत अमलियूं जे ख़िलाफ़ु इस्तेमालु कंदो आहे। पहिरीं उहे लालच ॾींदा आहिनि, उन में जेकॾहिं आवाम न आयो, शागिर्द न आया त पोइ वरी ख़ौफ़ ॾींदा आहिनि, उन में बि जेकॾहिं न आयो त पोइ वरी उहो ॿिया तरीक़ा इस्तेमालु कंदा आहिनि। हिकिड़ो ई कंदा आहिनि त जेके बि नौजवान वेंदा आहिनि या जेको माण्हू वेंदो उनखे पाण में विढ़ाईंदा आहिनि, या त पोइ उनखे वरी थकाइण जी पॉलिसी खणंदा आहिनि, त भले वेठा हुजनि हिनखे थकायो 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 थकायो। अहिड़ी पॉलिसी का हिते शुरू थी आहे न, इन्हनि हिते असांखे तंग जाम कयो आहे, इहे असांजी लाइट कटनि था, पाण में विढ़ण लाइ। हा उहो बि कनि था, अच्छा। उहो बि कनि था, पर छाकाणि त हिते जा शागिर्द जेके आहिनि उहे बाशूर आहिनि, उहे सम्झदार, उहे सम्झनि था त असीं हिकिड़े वॾे मक़सद लाइ वेठा आहियूं, नंढड़नि अनायनि जे करे ऐं नंढड़नि मफ़ादनि जे करे असीं सिंध जे अज़ीम काज़ खां हथु कोन खणंदासीं। अच्छा, वॾी तहरीक जे हवाले सां भाउ जो मौक़िफ़ तव्हां ॿुधो, जेको मूं सुवालु पुछो, मुंहिंजी हिकिड़ी नंढड़ी राय आहे। तव्हां ॾिठो त दिल्ली में जंतर मंतर ते जेका तहरीक नौजवाननि जी हली, ज़ोर जेका पकड़ींदी वई ऐं अटल रही, उहो सबबु इहो त आम माण्हुनि खे वॾो सपोर्ट कयो, अख़लाक़ी तौरु, माली तौरु। तव्हां ॾिठो त उन्हनि खे खाधे लाइ का परेशानी न हुई। ऐं इहा तहरीक, इहो मूंखे नथो लॻे त इन्हनि एहतिजाजी तहरीकनि में इन क़िस्म जो ट्रेंड, यानी आम शहरी माली तौरु एहतिजाजनि जी मदद कनि, मूंखे घटि ई नज़र आयो आहे। किथां शुरूआत थी? बबरलो खां शुरूआत थी गुज़िरियल साल। तव्हां ॾिठो त सिंध जे माण्हुनि कीअं उनखे सपोर्ट कयो। हिकिड़ी ॻाल्हि इहा। ॿी ॻाल्हि इहा त बबरलो में जेका हेॾी सारी तहरीक हली ऐं दुनिया जी वॾी तहरीकुनि मां हिकिड़ी तहरीक हुई, उन में बि सिंध जे नौजवाननि जो वॾो हिसो हो। मूं पाण मंज़र ॾिठा त रोज़ जे बुनियाद ते मोटरसाइकिलुनि ते नौजवान सख़्तु गर्मीअ में मोरे खां सकरनि खां मोटरसाइकिल ते वेंदा, रोड क्लियर हो, ट्राला बीठा, कुझु बीठियूं, वरी वापसि ईंदा। सिर्फ़ु काज़ छा हो, जज़्बो हो। सिंध जे बचा, सिंध जे बका जी जंग हुई ऐं नौजवाननि पंहिंजो हिसो वरितो। तंहिंजे करे जेके दोस्त सम्झनि था कि जो दानिश्वरनि जो ख़्यालु आहे त ही कुझु नौजवान छा कंदा, शागिर्द छा कंदा, पर जेकॾहिं सूरत हाल अची थी वञे अहिड़ी त पोइ जंतर मंतर खां बि सूरत हाल अॻिते वधी सघे। बिल्कुलु थी सघे। दोस्तो, राति जा 12 थियण वारा आहिनि ऐं नौजवान जेके आहिनि पुरजोश आहिनि, थोरी देरि लाइ ख़ामोश थिया आहिनि। हींअर वॾा नारा पिया लॻा, गाना पिया हलिया, इनकलाबी गीत पिया हलिया। बा फरमान मलगानी बीठो आहे, MRM तहरीक जो बानी। स्टूडेंट एक्शन कमेटी जे अॻुवाणनि सां बि असां ॻाल्हि ॿोल कई, ज़बीउल्ला मस्तई ऐं ॿियनि सां। हिननि जो सुबुह कीअं थिए थो, हीअ सुम्हनि था नथा सुम्हनि, कीअं थो हिननि जो ॾींहुं गुज़रे, वरी इहो तव्हांखे सुभाणे ॾेखारींदासीं। असां हिते आहियूं। दोस्तो, सुबुह जा 5 थियनि पिया। हीअ राति खां काफ़ी दोस्त उजागो कनि पिया, कुझु दोस्तनि आराम कयो, वरी थोरी फड़फोट मथी, थोरी एक्टिविटी थी त वरी सुजाग थी विया आहिनि। हीअ आहे भाउ फ़ख़्रुज़मा, हीअ बि ॾाढो एक्टिव नज़र ईंदो आहे। भाउ सां कचहरी कयूं था। भाउ, हिते तव्हां 24 कलाक कीअं था गुज़ारो? वॾी महिरबानी इरफान भाई, कवरेज ॾियण ते आया आहियो। ॾिसो पिया दोस्त वेठा आहिनि कैंप खे संभालण जे लाइ। राति जो जेको आहे सो असीं किताब पढ़ंदा आहियूं, कचहरी थींदी आहे ऐं डिस्कशन थींदी आहे के जेके टॉपिक्स आहिनि CSE जी तयारी सां रिलेटेड, वन पेपर जे सां रिलेटेड, ऐं हर को पंहिंजी स्टोरी ॿुधाईंदो आहे त उन केतिरी स्ट्रगल कई आहे, त इन हिसाब सां इन एक्टिविटीज़ में असांजी राति गुज़रंदी आहे। निंड कोन थी अचे राति जो कंहिंखे? न निंड कंदासीं त पोइ कैंप केरु संभालींदो? हा, हिते हूअं रोड ते कंहिंखे निंड ईंदी? ऐं तव्हां ॾिसंदा त माकोड़ा बरसाति जे करे आहिनि, मच्छर आहिनि। असांजा काफ़ी दोस्त सिकीलधो चांडियो आहे, मंसूर चाचड़ आहे, वहीद चनड़ आहे, इन्हनि खे मलेरिया थियो आहे, इहे बीमार आहिनि। अच्छा। सो इहे मुश्किलात आहिनि। अच्छा, ॿिया तव्हां कहिड़ा दोस्त जेके घणा हिते एक्टिव आहिनि? एक्टिव असां सां जेके हींअर वजात हिंगोर जो आहे, तमामु एक्टिव आहे। ज़बीला मस्तई एक्टिव आहे, ऐं जेके मां पहिरियां नाला खयां उहे इलाही एक्टिव आहिनि। असांजो HB चांडियो आहे, दोस्त इलाही असां सां कनेक्ट बि आहिनि, एक्टिव बि आहिनि। अच्छा, केसि ताईं तव्हां हीउ एहतिजाज जारी रखण जो प्लान कयो आहे? छाकाणि त अञा को रिज़ल्ट असांखे नज़र न पियो अचे, को मतिलबु
वॾो को प्रेशर डेवलप थिए तव्हांजे एहतजाज जे नतीजे में, उहा सूरत हाल नज़र न पई अचे। जी बिल्कुलु, सभ खां पहिरीं त हीअ जेको असांजी कैंप आहे एहतिजाजी कैंप, इहा अणएलानियल मुदे ताईं आहे, को बि वक़्त असांखे न ॾिनो आहे। असांजी कैंप खे ॿियों हफ़्तो थी वियो, 30 जून वारो ऑर्डर हुयो सिंध हाई कोर्ट जो, त बाबा पिटीशनर्स जी कापी चेक थी अचनि, उहे चेक थी अचनि हा, सॼियूं ॻाल्हियूं क्लियर थी वञनि हा, हिननि मां त असांखे उमेद न आहे। ॿियो, जॾहिं असीं चोरी जो पहिरों खणूं था त उहो सिंध हुकूमत ॾांहुं थो वञे। सिंध हुकूमत हिन जेको असांजो मामिलो आहे 3 महीना थी चुका आहिनि, हिन मामले खां गैर लाॻापियल लॻे थी, जेका अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे। असांखे ईअं थो लॻे त सिंध में जेका सिंध आहे उहा बग़ैर हुकूमत जे हले थी, ऐं उन्हनि खे शागिर्दनि जे कंसेंट जी, शागिर्दनि जी जेको आहे सो राय जी का बि परवाह कोन्हे, उन्हनि खे वोट जी का परवाह कोन्हे। हू ईअं थो लॻे त बग़ैर को मैंडेट में असेंबलियुनि में अचनि था, पर असीं उन्हनि खे इहो ॿुधायूं था, असांजे शागिर्दनि जा जेकॾहिं मुतालबा न मञिया विया, मुतालबा असांजा इहे ई आहिनि त चेयरमैन खे हटाए वञे फौरी तौरु, चेयरमैन वसीम खे घुराए वञे, उन जी गिरफ़्तारी थिए, फॉरेंसिक ऑडिट थिए CC 2024 जी, ऐं उनखां अलावा रिकंडक्ट थियनि, SPSC रिफॉर्म्स थिए, 35 साल एज लिमिट कई वञे, 5 जेके आहिनि सो चांस ॾिना वञनि PCS जे अंदरि। सो जेसिताईं इहे असांजा मुतालबा न थींदा, असीं हीअ कैंप ख़तमु न कंदासीं, हीअ जदोजहद ख़तमु न कंदासीं। अगरि सिंध हुकूमत सम्झे थी असीं थकिजी ईंदासीं ऐं मायूसी मोटंदासीं, त उनखे सम्झणु खपे त हिते हिन कैंप ते सॼी सिंधी मोबिलाइज़ेशन थिए पई। पोइ असीं हिकिड़ी असांजो गॾियल हिकिड़ो फ़ैसिलो हूंदो सिंध स्टूडेंट्स एक्शन कमेटी जो, शागिर्दनि जो, पोइ असीं आया सिंध असेंबली अॻियां धरणो ॾियूं या CM हाउस अॻियां ॾियूं, पोइ उहो असांजो फ्यूचर कोर्स ऑफ एक्शन हूंदो। पर बहरहाल हाली फ़िलहाल असीं हिन कैंप। तव्हांजो नालो छा आहे? साईं, मुंहिंजो नालो वकार आहे ऐं आउं BS फिज़िक्स कई आहे ऐं करंटली आउं हैदराबाद में O लेवल्स पढ़ायां पियो। माशाल्लाह। अच्छा, तव्हां बि विक्टिम आहियो? जी सर, कंहिं हद ताईं चई सघो था, छो जो मूं बि 1 पेपर जे लाइ फिज़िक्स जे लाइ अप्लाई कयो हुयो ऐं उन में काफ़ी पेपर में मूं क्वालिफाई बि कयो ऐं इंटरव्यू में आउं रहिजी चुको आहियां। कहिड़े साल में? इहा साईं ॻाल्हि आहे 2023 जी। 2023 जी। अच्छा, कीअं था ॾिसो हिननि दोस्तनि जो जोश वलवलो? छाकाणि त यार घर खां ॿाहिरि घिटीअ में बि माना 2 कलाक 3 कलाक गुज़ारणु बि ॾुखियो हूंदो आहे। जी त 2 हफ़्तनि खां हिते तव्हां फुटपाथ ते दोस्त वेठा आहिनि, तव्हां बि हिननि सां गॾु साथ निभायो पिया। ज़ाहिर आहे मायूसी बि थींदी हूंदी, परेशानी, एॾी सारी बरसाति हुई, पोइ हिननि जी मोटिवेशन खे कीअं था ॾिसो? साईं, पहिरां त आउं जस्ट लाइन जेके बि दोस्त हिते कैंप में आयल आहिनि, ऐं न फ़क़ति हैदराबाद खां बल्कि सिंध जी कुंड कुर्छ मां हिते दोस्त आयल आहिनि। अॼु असांजा दोस्त कंडियारे खां बि काफ़ी एडवोकेट्स ऐं हमदर्द हिते आयल हुया, फ़क़ति इन ॻाल्हि जे लाइ त जीअं हिननि दोस्तनि जी हौसला अफ़ज़ाई थी सघे ऐं हिननि जी सपोर्ट थी सघे, त जीअं हीअ कैंप मुसलसल पंहिंजे तहरुक में हले ऐं जेको आहे सो हिननि दोस्तनि जा हौसला पहाड़ जे चट्टान वांगुरु मज़बूत रहनि, त जीअं सिंध जो जेको केस आहे, स्पेशली सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो जेको केस आहे करप्शन जे हवाले सां ऐं अक़रबा परवरी जे हवाले सां, त उनखे हथी मिले। अच्छा भाउ फरमान मलगाणी, तव्हां छा पिया पढ़ो हिन वक़्तु? इरफान भाई, किताब हिकिड़े साथी गिफ्ट कयो, कैंप ते वेठा हुआसीं, जंहिं साथी गिफ्ट कयो आहे त उहो बि तव्हां उनजो नालो बि ॿुधायूं। एडवोकेट इरफान अली सोलंगी साहब ही किताब असांखे गिफ्ट कयो हुयो, ऐं उहो द काइट रनर किताब आहे। हा, हिते ॿिया किताब नज़र अचनि पिया? हा, ही पिया हूंदा आहिनि, साथी पढ़ंदा रहंदा आहिनि, जेॾीमहिल मूड थींदो आहे या जेॾीमहिल थोरी रश घटि हूंदी आहे त किताब पढ़ंदा आहियूं, शाइरी पढ़ंदा आहियूं। ऐं मां सम्झां थो त जेका चेंज आहे, तब्दीली आहे, उन में इन्हनि शयुनि जो वॾो किरदारु रहियो आहे, किताबनि जो, शाइरी जो, आर्ट जो। जीअं सवेरे बि मूं ॻाल्हि कई त फ़न जो वॾो हिकिड़ो रोल हूंदो आहे, त किताबनि जो बि रोल आहे। त वेठा आहियूं, जी हिते तेसि ताईं असां वेठा हूंदासीं जेसि ताईं असांजा मुतालबा न मञिया वेंदा। इरफान साईं, हिकु दफ़ो वरी शेर थी वञे, ॾाढा अॼु अलाए छो तव्हांखे ॾिसूं था त रुॻी शेर था यादि अचनि। हा साईं, बिल्कुलु। साईं मोहम्मद उस्मान डीपलाई जो शेर जेको मूंखे ॾाढो वणंदो आहे, या अलाह करता मुंहिंजे कलम खे सो कमाल, या अलाह करता मुंहिंजे कलम खे सो कमाल, ज़ोर जंहिंजे साथियुनि ज़ालिम समूरा पाएमाल। त दुआ आहे, सुबुह जो टाइम आहे, घड़ी असां वरी में 5:15 पिया थियनि, त सुबुह जो टाइम आहे, अलाह असांजे दर खां दुआ आहे त या अलाह असांखे एतिरो ताक़त ज़रूरु ॾिजां। त सफ़ाई पाण कंदा आहियूं, अल तहूर शतरुल ईमान, सफ़ाई अधु ईमान आहे, असां पाण कंदा आहियूं, नौजवान कंदा आहियूं जेके हिते वेठा आहियूं। ऐं अॻिते छा सोचियो पिया? हाणे ॾिसो 2 हफ़्ता थी विया आहिनि, को पंहिंजा गैर सरकारी गैर हतमी नतीजो अञा कोन आयो आहे साम्हूं। जी, केसि ताईं हलाए सघो था? इहे तहरीक ई
अॻो कैंप ताईं हिनखे महदूद रखंदो या अॻिते बि कुझु सोचियो आहे? ॾिसो असांजी नियत इहा ई आहे त असांजा जेसिताईं मुतालबा नथा मञिया वञनि असां हिते वेहंदासीं। असां वाक़ुफ़ु आहियूं त असांजे मुल्क में नतीजा तमामु तकिड़ा न आहिनि मिलंदा, उन शइ खां वाक़ुफ़ु आहियूं बिल्कुलु। तॾहिं वेठा आहियूं त बाबा असां तयारी करे आया आहियूं ज़हनी तौर ते त बाबा असांखे जेतिरो हिननि टाइम विहारियो असां वेहंदासीं। बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि वाज़े आहे त असां अॻियां वेंदासीं, असांजा क़दम पोइते न हटंदा। इनशाला जेको बि थींदो उहो बहितरु थींदो। वधीक सिंध स्टूडेंट एक्शन कमेटी जेका आहे उहा डिसाइड कंदी त कहिड़ो एक्शन असां वठंदासीं। दोस्तो, कल्ह खां असां ई कैंप खे कवर कयूं पिया त कीअं थो हिननि जो वक़्तु गुज़रे, हिननि जा मुतालबा छा आहिनि, हिननि जे अॻवाननि सां ॻाल्हि ॿोल कई, साफ़िन सां वकीलनि सां असां ॻाल्हायो। तव्हांखे हाणे हिननि जो केस बिल्कुलु असां एतिरो डिटेल में हिननि सभिनी दोस्तनि सां ॻाल्हायो आहे त सिंध जे माण्हुनि खे हिननि जो हीउ व्लॉग ॾिसण खां पोइ वॾी आसानी सां हिननि जो केस सम्झ में अची वियो हूंदो। हिकिड़ी ॻाल्हि एड कयूं इरफान सिंह अगरि इजाज़त ॾियो त हाणे कल्ह 3 ॾींहं हिननि पाण नोटिफिकेशन कढियो आहे SPSC वारनि। हुननि चयो आहे त बाबा CC 2024 में यानी उन इम्तिहान जंहिंजे लाइ एहतिजाज कयूं था, हुननि चयो आहे त इन में अहिड़ा कुझु नौजवान पास थिया आहिनि जंहिंजी उमिरि वधियल आहे, माना उन्हनि जी उमिरि उनजी अप्लाई करण खां वधियल आहे, उन्हनि पोइ अप्लाई कयो हुयो। माना बाबा उन्हनि जॾहिं अप्लाई कयो हुयो त NIC हूंदो उन्हनि वटि, NIC इंटर करण सां सभु कुझु तव्हां वटि अचणु घुरिजे न, त बाबा कंहिंजी उमिरि केतिरी आहे। उन टाइम तव्हां न ॾिठो, एडमिशन स्लिप वारे टाइम न ॾिठो, तव्हां इम्तिहान थी वियो, नतीजा अची विया, रिज़ल्ट अची वियो, इंटरव्यू थी वियो, हाणे तव्हांखे जॾहिं असां हिते अची सेटन कैंप आई आहे त तव्हांखे यादि अची वियो आहे त बाबा उन्हनि जी उमिरि तव्हां सम्झो था त ज़ाहिर आहे तव्हांजे कैंप जे प्रेशर जो नतीजो आहे इहो। असां सम्झूं था, बिल्कुलु असां सम्झूं था त इहो नतीजो आहे, त हिननि खे इहा ॻाल्हि यादि आई आहे न, त इहा पहिरियां हिननि खे यादि अचणु घुरिजे आहे। चलो दोस्तो, ॾिसूं था अॻिते छा थो थिए। हिननि जी जेका स्ट्रगल आहे केसि ताईं अॻिते हले थी। कुझु हमदर्द आहिनि, हिननि दोस्तनि लाइ खाइण पीअण जो कुझु सामान वठी आया आहिनि। पर इरफान भाई यकीन कयो, माना हीअ दोस्त असां सुञाणियूं नथा, माना रुॻो इहो हमदर्द में अचनि था। पोइ नास्तो कहिड़ा भाउ? कहिड़ा सर? आगा शुएब जी। हिते हैदराबाद जा आहियो? जी हैदराबाद ठंडी सड़क में रहंदो आहियां। अच्छा, हिन ई मतिलबु इलाइक़े जा आहियो तव्हां? जी जी ऐं हिते हिते तव्हां फर्स्ट टाइम आया आहियो? न, ऐं डेली ॾिसंदो आहियां हिननि सभिनि खे। हा, अॼु मूंखे थियो की सुबुह तव्हां मानी खाधी आहे न, हा, एहसासु थियो त पोइ हिन करे आऊं आयो आहियां। दोस्तो, इहो अथव सिंध जे माण्हुनि जो जज़्बो, ख़ासि तौरु सिंध जे नौजवाननि जो जज़्बो। हाणे हिन भाउ जो नालो आहे आगा शुएब। चए थो हिते ई इर्द गिर्द रहां थो, पाड़े में रहां थो, ऐं हिननि खे ॾिसंदो आहियां। हालांकि ही न SPSC जो मुतासिर आहे, न कंहिं इम्तिहान में वेठो आहे, पर हिकिड़ो ॿ ॾिनो तव्हां। थोरो माइक अॻियां कयो। अकाउंट्स जो जेको थियो हुन में रिज़ल्ट छा आहे हुनजो? रिज़ल्ट मुंहिंजो इहो जेका हूंदो आहे, पास त आउं कोन थियुसि। अच्छा। हा, बसि जेका मार्क्स हूंदा आहिनि सप्लीमेंट मूं बसि टेस्ट खां पोइ जेका MCQs आहिनि उहा चेक कया हुआ। सही। त उहो 50% ग़लति निकिता हुआ। रिज़ल्ट त मूं ॾिठो ई कोन। तव्हां हिननि नौजवाननि जी मूवमेंट खे कीअं था ॾिसो, हिन जी तहरीक खे कीअं था? हिननि खे एप्रिशिएट कंदुसि ऐं सपोर्ट कंदुसि। सही पिया कमु पंहिंजी जॻह ते राइट आहिनि, ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे हाणे धांधली किथे न किथे त थी आहे, उहा तव्हांखे बि ख़बर आहे, पर हीअ आहे की पंहिंजी जॻह ते सही आहिनि ऐं हिननि खे इंसाफ़ खपे। दोस्तो, हिन क़िस्म जो जेको जज़्बो आहे इहो असांखे ॿॿरलो में सिंध जे माण्हुनि जो तमामु घणो नज़र आयो। सिंध जे बचे उन कैंप ते वेठल, उन धरणे ते वेठल माण्हुनि जी दिलि खोले मदद कई। डेली तक़रीबन 1.5 लख खां वधीक माण्हू ईंदा, ऐं 1.5 लख माण्हुनि जी 3 टाइम्स जे खाध पीत जो बंदोबस्तु थींदो, ऐं सिंध जे माण्हू तरफ़ां इहो बंदोबस्तु कयो वेंदो। त हिते जेकॾहिं हिननि जी तहरीक वधे थी त मूंखे बिल्कुलु इहा उमेदु आहे त हैदराबाद जा जेके रहवासी आहिनि, सॼी सिंध जा रहवासी आहिनि, हिन नौजवाननि जी दिलि खोले मदद कंदा। पंहिंजी जंग जारी साथी बि नेठ सोभारी, मरी वेंदा मिड़ई मारी, मरी वेंदा मिड़ई मारी, रतिया लालाण में मिलबो, मिठा मेड़ाण में मिलबो। वाह वाह, माशाल्लाह यार, ज़बरदस्त। छा नालो आहे तव्हांजो? साईं बहादुर ओठो। बहादुर ओठो, दिलदार ओठो, माइट त कोन्हे? तमामु क्लोज माइट। अच्छा, कड़ी मासा ते। जी जी। वाह वाह, तव्हां नवाब अली मोहम्मद जा आहियो? जी सर, मुंहिंजो नालो राजा सोलंगी आहे। बेसिकली मां दादू सां तालुक़ु रखंदड़ आहियां, पर करंटली असांजी रिहाइश हिते कोटड़ी में आहे। असां बि भई फरमान मां काफ़ी मुतासिर थियासीं, जंहिंमें मां ऐं मुंहिंजो ब्रदर आहे। असां ॿई सिंध यूनिवर्सिटी जा शागिर्द बि आहियूं,
असां भाईयारनि खां मुतासिर थी करे हिते आहियूं। हीअ असांजो सेकेंड टाइम आहे हिते अचण जो। बहादुर ओठो आहे दिलदार ओठे जो वेझो माइट। हाणे दिलदार ओठे जो को कलाम असांखे ॿुधाईंदो, कहिड़ो था ॿुधायो? ॾाढी आ मुड़साणी ओ पंजाब न ॾींदासीं पाणी, ॾाढी आ मुड़साणी ओ पंजाब न ॾींदासीं पाणी। बाबे जी पग सिंधू दरिया, बाबे जी पग, बाबे जी पग सिंधू दरिया थी दई हिक हिकाणी ओ पंजाब न ॾींदासीं पाणी, ॾाढी आ मुड़साणी ओ पंजाब न ॾींदासीं पाणी। वाह 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 वाह, माशाल्लाह, बहितरीन। जवाद नारे जो आहे ऐं मां बेसिकली गंबड़ खां आहियां। हाणे मां मुस्लिम सोसाइटी में रहां थो एज़ अ बैचलर हासिल में, ऐं मां LLB जे सेकेंड ईयर जो स्टूडेंट बि आहियां। त असांखां अक्सर करे इहो सुवाल था पुछनि, नौजवान थी विया या ॿाहिरां माण्हू इहो सुवाल था पुछनि, जॾहिं तव्हां विक्टम बि न आहियो तव्हांजो छा वञे तव्हां हिते वेठा हुजो? त असांजो जवाबु इहो आहे, इन करे वेठा आहियूं अॼु ही विक्टम सुभाणे असां विक्टम हूंदासीं। असांखे बि इहे हिते ई पेपर ॾियणा आहे, उहो मेडिकल जो हुजे स्टूडेंट हुजे, चाहे उहो लॉ जो स्टूडेंट हुजे, चाहे उहो CCA जो स्टूडेंट हुजे, कहिड़ी बि डिपार्टमेंट थी हो, सभिनी खे हिन ई डिपार्टमेंट हिन ई इदारे मां हुनखे पेपर ॾियणा हूंदा आहिनि। उहो SI या चाहे डिपार्टमेंट SI जो वैकेंसियूं हुजनि, चाहे कहिड़े बि डिपार्टमेंट हुजनि, चाहे फॉरेस्ट हुजनि, सभई जेके बि नौकरियूं ईंदियूं आहिनि, जॉब्स ईंदियूं आहिनि, वैकेंसीज ईंदियूं आहिनि, उहे हिन इदारे में ईंदियूं आहिनि। ऐं हे ई इदारो आहे जेको उन जूं टेस्टियूं वठंदो आहे। माना तव्हां एडवांस में पंहिंजो प्रूफ टेस्ट करे प्रूफ कयो एडवांस में, तयारी बि हले थी पई CC जे लाइ। अलाह साईं तव्हांखे कामयाबु कंदो, इंशाअल्लाह असांजी दुआ आहे। असां उमेद कयूं था त अलाह ताला साञा हिननि खे ॾींदो ऐं मेरिट जी बहाली थींदी असांजे इदारनि में तव्हांजे नौजवाननि जी कोशिशुनि सां। तव्हांजो नालो छा आहे? जुनैद नारे जो। तव्हां छा कंदा आहियो? मां पोरियत आहियां ऐं फालूदा आइस्क्रीम जो रेड़ो हलाईंदो आहियां। अच्छा, खे ॾिठो तव्हां छो आहे, तव्हांजो छा वञे हिन SPSC सां हिननि नौजवाननि सां? असां भई पढ़िया बि न आहियूं, पर असां इहो सोचूं था सुभाणे असां शादी कंदासीं, सुभाणे औलाद थींदो, असांजो मेरिट जी लताड़ पई थी थिए, सुभाणे असांजो ईंदड़ हिननि वांगुरु ईअं कैंप आणी न वेहे, छो जो अॼुकल्ह सरियाम ही मेरिट जी लताड़ पई थी हले। इन जे करे असां आयासीं, असां त न पढ़ी सघियासीं, पर असांजो ईंदड़ नसुल पढ़ी सघंदो त कोशिशि कंदासीं। अच्छा, कुझु दोस्तनि जो ख़्यालु आहे त ही जेके दोस्त अचनि था जिन जो SPSC सां उन्हनि जे इम्तिहाननि सां को तालुक़ु न आहे, मुतासिर न आहिनि, त पोइ इहो तासिर वञे थो त ही शायदि सभु आउटसाइडर हिते घणा आउटसाइडर अचनि था, पर ईअं कोन्हे को घणा ही जेके हिते विक्टम्स वेठल आहिनि। तव्हांजो नालो छा आहे? अल्ताफ़ हुसैन आहे। तव्हां छा कयो? बेसिकली मां मिठी सरपारकर कयां ऐं सिंध यूनिवर्सिटी मां ग्रेजुएशन कई आहे फिलॉसफी डिपार्टमेंट में। सो हिन वक़्तु पार्ट टाइम जॉब बि कंदो आहियां शर्मा ते, ऐं उन सां गॾो गॾु गुज़िरियल 12 ॾींहं खां असांजे जॉब कंदा आहियो? शर्मा पॉइंट रोल पॉइंट हूंदी आहे हिकिड़ी। अच्छा जी हा, सही आहे। तव्हां फिलॉसफी में ग्रेजुएशन कई आहे? जी जी। मां उन खां पोइ शुआरा मां शॉप ते जॉब कयो? हा, पार्ट टाइम जॉब कयां पियो, ऐं उन सां गॾो गॾु सियासी अदबी ऐं जेके दोस्तनि जा हक़नि जी ॻाल्हि हूंदी आहे असां उन्हनि सां हमेशह बीहंदा आहियूं। ठीकु आहे। तव्हां माना हिते अचो था, रेगुलर हिते अचो था? असां रेगुलर ईंदा आहियूं, जीअं टाइम मिलंदो आहे त दोस्तनि सां वेंदा आहियूं। ऐं हीउ मसइलो पूरी सिंध जे शागिर्दनि जो आहे ऐं असांजी मेरिट जो आहे। सुभाणे असांखे जेकॾहिं मेरिट न मिली, हीउ वक़्तु आहे, असां जेकॾहिं जदोजहद न कई त सुभाणे इहे कामूर आहे असांजे लाइ मुसीबत साबित थींदी। महिरबानी।